हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा माउ जी हंज में आहे आराम थियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा माउ जी हंज में आहे आराम थियो। वर्करनि खे नयूं खोड़ जो तूं ॾई सिंध जी हंज में आहे आराम थियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा माउ जी हंज में आहे आराम थियो। जिस्म कमज़ोर बेहद बदन चिचरियल हर ज़ख़्म मां संदसि जे लहू पेट मियो। जंहिंजी महकार माहौल वासियो पए जुर्म पंहिंजी बग़ावत जो बासियो पए। तूं बि हुन जे इरादनि खां हुए बाख़बर तूं बग़ावत जो आला नमूनो हुयो। मौत जो केस बिल्कुलु न ऊनो हुयो। सिंध जी हंज में आहे आराम थियो। वर्करनि खे नयूं खोड़ जो तूं ॾई सिंध जी हंज में आहे आराम थियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा माउ जी हंज में आहे आराम थियो। क़ैद तुंहिंजे अंदरि हिन जी गजगोड़ सां तुंहिंजे दहशत कदनि जूं भितियूं ते ॾकियूं। हुन जा मज़बूत बेहद इरादा ॾिसी तोखे अंजाम पंहिंजो आयो नज़र। तुंहिंजो सकियूं न हुन खे झुकाए सघियूं। ॻाल्हि पंहिंजी न हुन खां मञाए सघियूं। मौत जो केस बिल्कुलु न ऊनो हुयो। सिंध जी हंज में आहे आराम थियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा माउ जी हंज में आहे आराम थियो। तोखे गोरी हतफ हेठ मन जो नशो हुनखे सैयद ऐं सिंध सां सचो इश्क हो। हू चीकी मिटीअ जो ठहियल आदमी जंहिंखे सिंध जी अमड़ अहिड़ी लोली ॾिनी। हू बहादुर बि हो घोट अणमोट हो। शाह खाहोड़ी सुरकण इंदीअ लाइ लिखियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा माउ जी हंज में आहे आराम थियो। हुन जी हशमत शुजात दलेरी ॾिसी ईसा मंसूर सरमद बि हैरान थिया। हू लहूअ सां अहिड़ी लाट ॿारे वियो क़ौमी तहरीक खे आजियारे वियो। हा मुज़फ़र भुट्टो जी कजे ॻाल्हि छा नौश जामे शहादत करे दिलरुबा
अॻियां हू थियो सुरखरू तुंहिंजे मकारियुनि खे शिकस्तूं ॾेई हा मुज़फ़र भुटो जी कजे ॻाल्हि छा माउजी हंज में आहे आराम जो वर करण के नयूं मोड़ जो तूं ॾेई सिंध जी